एचआरजेडीओ न्यूज मुआशरे के बेशुमार मसाइल से पर्दा उठाती रही है। हेल्थ डिपार्टमेंट की नाअहली से हर खासो आम आगाह हो चुका है। मजीद इस पिसे हुए अवाम पर ये जुल्म कि HIV और एड्स के वायरस की तस्दीक हो जाने के बाद भी डॉक्टर्स मरीज और उसके वुरसा को लाइल्म रखते हैं कि हमारी नाअहली रिपोर्ट न हो। कतई नजर इसके कि इनकी इस गिफलत के कितने भयानक असरात निकलेंगे, कितनी कीमती जानें ज़ाया हो जाएंगी, कितने सेहतमंद अफराद लाइल्मी में बेएहतियाती के बायस अपनी जिंदगियां तबाह कर बैठेंगे। हक की बात के लिए हम हर कुर्बानी देने के लिए तैयार हैं, सिर्फ कौल से नहीं, फैल से। हेल्थ डिपार्टमेंट के इस कभी फैल को मंजर आम पर लाने के लिए अली जाफरी सोलंगी की ये रिपोर्ट। खतरनाक वायरस HIV एड्स डिस्ट्रिक्ट लाड़काना रत्तो डेरो में खौफनाक तबाही मचाने के बाद अब डिस्ट्रिक्ट सांगड़ में भी इसके केसेस जाहिर होना शुरू हो गए। विलेज हाशिम खासकेली तहसील शदादपुर डिस्ट्रिक्ट सांगड़ की रहने वाली जुबेदा जोजा गदा हुसैन ने जब 25/6/2019 को PPHI रिसर्च लेबोरेटरी गोलोपीर सेंटर पर HIV टेस्ट करवाई तो पॉजिटिव आई। मरीजा के शोहर गदा हुसैन के मुताबिक जेका टेस्ट तव्हां ॾिसो पिया, ये 3 महीना सां अॻु में मुंहिंजी घरवारी खे थोरी तकलीफ़ थी त आउं गोलोपीर सेंटर ते वियसि। असां जेका ही टेस्ट हुते कराई, हिन टेस्ट ते उहा बीमारी हुई, पर असांखे गोलोपीर वारे डॉक्टर न ॿुधाई त माना ही बीमारी आहे। जॾहिं असांजो सॼो घर वठिजी वियो, पोइ आउं ग़रीब आहियां सफ़ा, ऐं मुंहिंजो वाल साहब कोन्हे, मूं 2 जो एकड़ खपाए, ऐं जेको सो कराची मां जेको सो पंहिंजी घरवारी जो इलाजु करायां पियो हींअर। ऐं मुंहिंजा ॿार अञा ताईं कराची हॉस्पिटल में आहिनि। सिंध गवर्नमेंट खां अपील कयां थो त मूं ग़रीब सां इंसाफ़ कयो वञे। जब HRJDO न्यूज़ ने मुतलका सेंटर के इंचार्ज डॉक्टर से रब्ता किया तो उनका मौक़िफ़ ये था। सभिनी खां पहिरीं जेको डॉक्टराणी वटि वेंदो आहे, छो जो हमला औरतुनि खे डॉक्टराणी ॾिसंदी आहे सभिनी खां पहिरीं। ऐं असां वटि सभु टेस्टूं जेके हमला औरतूं आहिनि सभु फ्री आहिनि, मुफ़्त आहिनि। उहा टेस्ट कराईसूं, HIV बि ॿियूं टेस्टूं असां गॾु करायूंसीं, डॉक्टर साहब करायूं आहिनि, उन मां HIV पॉज़िटिव अची वई। पोइ उनखे शायदि असांखे मथां जेको चयल आहे PPHI कंहिं मरीज़ खे न आहे ॿुधाइणो फ़िलहाल जेको आहे हिन छो जो कची रिपोर्ट आहे। पकी रिपोर्ट लाइ सैंपल उमाणियो वियो वॾे हेड ऑफिस, उन्हनि सैंपल करायो आहे इलाइज़ा मां। अच्छा, पेशेंट जे वारसनि जे बारे में छा चयो वियो, उन्हनि खे इन्फॉर्म कयो इन शइ जे बारे में? न, उहो कोन ॿुधायो अथनि फ़िलहाल आहे, जेसिताईं पकी रिपोर्ट न अचे। अब सवाल ये है कि ऐसे खतरनाक वायरस में मुब्तला पेशेंट को इस तरह बेयार और मददगार छोड़कर उनके खानदान की बाकी जिंदगियां दांव पे लगाना कहाँ का इंसाफ है। गवर्नमेंट ऑफ सिंध को तरजीही बुनियाद पर इसका नोटिस लेकर अवाम को इस खतरनाक वायरस से बचाना चाहिए। अली जाफरी सोलंगी, HRJDO न्यूज़, सांगड़।